वांज बाबा इते छो बिया बाकी दा गाल पुजाए चाय छा छडिया ना मां जो घर परे आ वांज चब्बा खाई दे वईला पेला यार मां जो घर परे आ घर छडिया मां अले चले वांज लस्ते में खयो माई वाली सोने के गाल पुजाए छो ओ भाऊ छा जो लोड कई बीठा हो याले पंद अचे पे लस्ते में मां खई आयो मां जो जतले ते वेंदो पे तो खई हल तो हाले ने उए पयो हेडे मां जो घर परे आ माके खई हल अले पे वन्या पे हेतले तो आयो हिते सर्विस कराइंदो नि भागा छंड आईंदई वन घरन के मुंह दिखाए ये पो सर्विस कराइंदो हां हाल वन जान छड मथे जा शोल एकलो खलाई मानन के लस्ते में पंद अचन पे वली आले गाल पुजाए छो हाने सर्विस कराणी आ तो सर्विस कलेनी आ सर्विस कंदो मां छपाइया चमका जे तो जी टिकल चमके थी बिल्कुल ही चमकदई हां इयो बुधाई पैसा गलावल दे पैसा फीस आ मुजी 200 रुपया हां 200 रुपया जो ट्रैक्टर कोने बा मोटरसाइकिल ओदा जनरेटर हले तो सांजो पेट्रोल खपी वेंदो अगाच महंगाई दिठी थी यार जतलो ही खपे मां न बदल आई माके 50 रुपए में मां सर्विस कलेनो 50 दीनो माई 50 रुपया छड़ो पो निकरी ता काट गाड़ी सर्विस कौन कंदो माई बस यार लिए ना कल अले 1 किलोमीटर गाल ते बुधना वैला ए शाम मां जो दुकान है ते मां लो सर्विस कलेनो माई 50 रुपए दीनो माई तो पाड़े जो हां डेली इंदे रांदो हां बहुत भली गाला वेदा कुर्सी ते जल्दी छपा साफ कलेज एड़ी चिमकाया तो जे माजी टिकट चिमके थी मेहरबानी होशियार लाई यार हां अजान के पानी हलना चलो चलो चिकपले ते जोला हणास तो पानी भी तक्कर न कर सबीर कर थोड़ो यो सर्विस रो तू आओ ता यार गाड़ी सर्विस करे रे थोड़ी तक्कड़ में हां यार तक्कर तो जी घणो वरदा सर्विस जो 200 रुपया मां तो यार 500 दिनम तू इनी गाड़ी के छड़ पे मारी गाड़ी सर्विस करे रे हां सही है उठीड़े 50 रा उठ बेओ सही बेओ बच्चो मां वे तो गाड़ी के सर्विस करे वट मां थोड़ी जल्दी आ यार हां हां सही सर्विस करू था जी तवा सही छा खिदमत कयो तवा जी सही छा खाइंदा पिंदा वे पानी पियायो तवा जी मेहरबानी थींदी यार बड़े सफर को आयो पानी छोरो सारो काडियो अरे छोरो तो मोकल त्या अरे छोरा पानी भरिया साहब जे लाए ए वड्डा मेहरबानी साईं बियो हुकुम करो छा खाइंदो पिंदो यार चाय घुराए तुझी मेहरबानी मथे में डाडी जोर है अच्छा मथे में दर्द थो चाय घुरायो अरे 50 रा साहब जे लाए चा खणिया चा वाली मां खली चा हां ना बियो कोई न तो तोखे ही आनड़ी पौंदी ना हाने तकलीफ एतरी कर तो यार गाड़ी सर्विस करन तो किदा तींदिया ना हां छो ना डा इंदिया 5 साल थी यान माजी सर्विस आ सर्विस अथवे हां ना हे अच्छो मथो छाते थियो आ बाकी सही है यार गाड़ी के सर्विस कर वारो कर बस कोई तकड़ा मखे बियो सही छा खाइंदो पिंदो सही तो चाय सा गड बिस्कुट घुरायो वावा थी वणया हां बिस्किटन जी पूरी ओ 50 रा वारो कर साहब जे लाए बिस्कुटन जी पूरी खणिया वाले बिस्कुट में वठी चा हां वठिया ए गाड़ी थोड़ी गरम भी है इनके पेरे कपड़ो हण जा हां हां बेशक जी थोड़ी थदी थी वणे निखो बाद सर्विस के जा चलो ठीक है या गाल है ए छे बिस्कुट ए खोले दियो खोले दियाऊं सही सबीर कर 50 रा मन मिटियन जा खणी दाओ वरी हिते चोंदा सर्विस करे दे यार तोली जल्दी कल बाके तकला मेहरबानी सबीर कर सर्विस कंदो में इनमें मेहनत लगदी वडो टाइम लगदो जमल सर्विस कंदा न कारो पानी निकरदो आ छड़ो वठो सही हेरे छा थो दिसी तोखे कौन खाराइंदो साईं बियो सही बियो कोई खिदमत करूं सही हां सही साहब मुजी ओले छा ए वठो सही मेहरबानी अने चाय भी थी वई बिस्कुट भी थियो वाह वाह अने गाड़ी के सर्विस कर वारो कर तुम हला यार तो के 500 रुपए देई करे सही भी तो जी खिदमत करूं था बुधायो सही हुकुम करो ना सही यार मानू मा के मोहब्बती लगे तो भलो मानू एडी मेहरबानी कई तो पो एकड़ी सिगरेट भी घुरा कश थी वने सिगरेट जो पो वरी सुकून तू गाड़ी सर्विस कर मां ते सही सिगरेट पी वठा ठीक आ का गाल नहीं हे कोप भी दिनिया साहब जला सिगरेट वठिया वाली सिगरेट मां वठी चा हां तू वठिया ना बियो केर वठींदो ना वेठो मां बाबा खली खली जा नौकल पियायो थी जा मां के न वेंदे तो पो गाड़ी का आया न वरी केरा यो 50 रो तू इन गाल के छाड़ यार 50 रो आ बस इन जो नालो ही 50 रो आ अच्छा तवा जी खिदमत कंदा से सही मेहरबानी यार वठो सही बी गाल बुधो माचिस तो घुरायो न हां साहब जे लाए माचिस वठिया दुखाइंदो छा सा
याल वाली बाजत भी मां वठी चा तू वठी आ 50 दलील क्यों थी 50 में गाड़ी सर्विस मां चवाई तो वठी ईंदो आ त ठीक न त साहब एक मिनट मां फोन ते ॻाल्हाए वठां ओ हा मां सर्विस ते आयो आहियां गाॾी सर्विस अच्छा कराइण सही माचस हाले जल्दी कल बांजी गाड़ी छाप चुप कर न कने गाड़ी छाप मां चवाई तो त चुप कर साहब वेठो आ बस मां के जल्दी कोने मां चवाई तो बस मां के सर्विस ने कलेली बस मां काए वणा तो मोटल वन त वन माखे परवाह न साहब वेठो आ सोचे वात मां मोटल कटी वेंदो माए अरे निकिर ता 50 साहब वेठो आ मुंहिंजो तू वञ मूंखे परवाह न मुंहिंजी रोज़ी हली वेंदी तू फिक्र न करना हा तू काथे आया एनी टाइम बस तू ते भी मां 10 मिनट में आयम ठीक है बस फोन रख मां पुजी वमी समय छा थियो साहब कुछ ना यार हमरा बीठो हाँ। थोड़ी तकड़ में पुजणो होते तव्हांजी वॾी महिरबानी चांहि पीआवे गाॾी वरी ॿिए दफ़े सर्विस कराईंदुमि ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़ तकड़ में ओछा सही बस थोड़ी जल्दी आहे कॉल अची वई इमरजेंसी जे करे वञणो पियो हे निभागो भी हलियो वियो मूंसां ज़ुल्म थी वियो 500 जे चक्कर में 50 रुपयो भी विञाए वेठुसि चवंदा आहिनि लालच बुरी बला आहे मोगे जी मार गम लाचार है